नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। ज़िला रिपोर्टर ॼाण शोरो मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण में उस्तादनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते सॼे सिंध जी सेवण शहर में भी तक़रीबूं मुनक़द कई वेयूं। उस्तादनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते 5 अक्टूबर जे ॾींहुं उस्तादनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां गवर्नमेंट बॉयज़ हाई मैन स्कूल सेवण में ताज़ा रिटायर थियल उस्तादनि जिन में साईं ग़ुलाम शबीर सुमरो ऐं साईं लाल बख्श बलोच जिन लाइ अलविदाई तक़रीब मुनक़द कई वई, जॾहिं त हिन स्कूल में नवां मुक़रर थियल उस्तादनि जिन में साईं सईद अमन सैतो ऐं उस्ताद दियाणी ग़ुलाम फातिमा जाफ़री जिन लाइ आजियाणे जो शानदार प्रोग्राम गवर्नमेंट बॉयज़ हाई मैन स्कूल सेवण जे हेडमास्टर इमदाद अली भट्ट जी निगरानी हेठि प्रोग्राम रखियो वियो, जॾहिं त बेस्ट टीचर एवॉर्ड शाहिद अली ऐं असदुल्ला कोरेजो खे ॾिनो वियो। जॾहिं त हिन शानदार प्रोग्राम में ख़ुसूसी महिमाननि डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी ॼाम शोरो जो ऑफिसर पांदी खान टालपुर, डिप्टी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर ॼाम शोरो ख़ुदा बख्श मलाजिन हुआ। जॾहिं त हिन तक़रीब में स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि सां गॾु सेवण जे साफ़िन भी शिरकत कई। कुरान मजीद में इरशाद फरमाया है इसी तरह आप सल्लल्लाहु नौजवान जो मेन किरदार होंदो है, शागिर्दन जो मेन किरदार होंदो है। यंकार करण में फाते भी ठहरे और कुर्बान भी इनकलाब जो